मां ॾिठो आहे अॼुकल्ह बहिराणो साहिब जो तो ख़ाली नच टुपो थो थिए, माण्हू बूट पाए करे कनि था, कोई बूट पाए करे नचनि था, कोई बूट पाए करे बहिराणो साहिब ते जेके ॻाइनि था उहे बि बूट पाए करे वेठा आहिनि। इहे असांजे इष्ट देव जो अपमान आहे। अॼु तव्हां कोई बि मंदर में वेंदा या कोई पूजा ते वेंदा त बूट ऐं चंपल पाए करे वेंदा या वात में कुझु विझी करे खाईंदे खाईंदे थोरी वेंदा। त इहे जेको कराए थो न उन्हनि जे घर में इन करे तकलीफ़ूं थी अचनि छो की उन उहो विधि विधान सां शइ न कराई आहे। हू ख़ाली मेरी हिकिड़ी मौज शौक़ जे हिसाब सां बहिराणो साहिब था कनि। त मां अहिड़े माण्हुनि खे विनती थो कयां की जेको बि बहिराणो साहिब कराए थो उहो बहिराणो साहिब जी विधि विधान सां कराए, चंपल बूट पाए करे अंदरि न वञनि ऐं बहिराणो साहिब समाप्ति ते दरिया में या तलाव में या खूह में उन में परवान कनि। जेको अॼुकल्ह ये टोप में ई परवान था कनि या हिकिड़ो कुंड ठाहे छॾियो अथनि उन में परवान था कनि। कुंड में स्विमिंग पूल वांगुरु जेके ठहियल आहिनि उन्हनि में परवान न कनि। बहिराणे साहिब खे तव्हांखे दरिया में परवान करिणो आहे। जल जा जीव जिते खाइनि उते तव्हांखे परवान करिणो आहे। उहो जीव खाईंदा तई त असांखे आशीष था ॾियनि। बहिराणो साहिब छा आहे? हवन आहे। लाल साईं खे जॾहिं जनम वरितो तॾहिं उन्हनि पंहिंजी माता जो खीर न ग्रहण कयो, पर हुननि चयो की भई ॿी त खीर ग्रहण नथा कनि त चवनि था ही त जल जा देव आहिनि, जेसिताईं असां जल खे कुझु अर्पण न कंदासीं त ग्रहण न कंदा। त उन टाइम ते जुअर जो अटे जो मोदक ठाहे करे उन्हनि परवान कयो दरिया में, तॾहिं उन्हनि पंहिंजी माता जो खीर ग्रहण कयो। त अॼु असां बहिराणो साहिब छो लाल साईं चवनि की मुंहिंजी विधि विधान बहिराणो साहिब आहे की जेसिताईं असां इहे अन्न आहे उहो असां दरिया में परवान न कयूं, उहो जीव ग्रहण न कंदा तेसिताईं उहो बहिराणो साहिब अधूरो आहे।